नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची में गिरफ़्तार जस्कम अॻवान अमजद मैसर सूदो टी कारकुन 4 ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस क़ौम परस्त अॻवान ऐं कारकुननि खे हथकड़ियूं अदालत में पेश कयो। क़ौम परस्त अॻवान पारां पुलिस मथां तशद्दुद जा इल्ज़ाम सिंधी वसिंदनि ते वालार ख़िलाफ़ बैरिया टाउन आॾो धरणे बाद मलीर पुलिस जूं धरती धड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। पिपरी में चढ़ाई दौरान एसटीपी मलीर जे अॻवान बचल गबोल गिरफ़्तार थी वियो। अदालत में पेशी दौरान जस्कम जे वाइस चेयरमैन अमजद मैसर ऐं ॿियनि जो चवणु आहे त असां का बि भंजड़ा न कई है। बैरिया टाउन अॻियां पुरअमन धरणो हयो ऐं लखे माण्हू ॾिसी इंतज़ामिया जा होश ख़ता थी विया। साज़िश जे तहत बैरिया टाउन में बाहि लॻाए जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी केतिरनि ई क़ौमी कारकुननि खे बेगुनाह खंभियो वियो है। डिजण वारा न आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।